कश्मीर खां ट्रेनिंग वञूं पिया PTS लाडकन न 10 बजे असांखे गाड़ी खसे मतिलबु इहो ई आहे असांजे महिरबानी करे गाड़ी इहो गाड़ी मोटाए ॾियनि सामान मोटाए ॾियनि 10 खां 12 ॼणा असांखे रोके करे अखियारनि गाड़ी खसे विया मोबाइल फोन वग़ैरह जेको बि वरिती कुझु सभु कुझु खणी विया असांखे तक़रीबन 3 घंटा जरगमाल बणायूं असांखे क़ैद में रखियो हितां खां भॼी करे जान छॾायोसीं पंहिंजो असांजो हाणे इंतिज़ामिया पुलिस खे पुरज़ोर अपील आहे त असां घुर थियल सामान ऐं गाॾी वापसि करायूं राति हिते फुरियो अथनि फौरन असांखे फुरे विया असां कश्मीर खां ट्रेनिंग सेंटर ते वञूं पिया PTS लाडकन हिते असांखे वारदात थी वियो आहे असांजा सभु सामान असांखां फुरे वियो